ई सिंधु जो वारो ई सिंधु ते हमलो मुख्तलिफ लोग लगाया उनका का बचने आप गुजारिश कर ये मुसीबत डरी पड़ने लगी किया इक़्तिदार जो हवस शख्सी मिल्कियत जो हवस माण्हुनि खे हारी दलाली ऐं पंहिंजे बदन सां गद्दारीअ ते लाहे वजे ऐं उन जो मिसाल हिन 21 सदीअ में पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं आज़ाद ज़रदारीअ जो करे ॾेखारियो असीं धारिया दलाल आहियूं ऐं ही सिंधुअ जो सौदो करे छॾियो ऐं मां तव्हांखे ॻाल्हाईंदुसि भई सिंधु नदीअ जो सिर्फ़ु सौदो न कयो हिन ते हलंदो पर सिंधु नदीअ सां गॾु मजमूई तौर ते ही प्रोजेक्ट खणी आयो ही जेको 2007 में हिकिड़ो मुशर्रफ पीपी ठा थियो जंहिंमें हू प्रोजेक्ट खणी आयो आहे जंहिंमें पहिरें दफ़ा सदारत में त सिंधुअ जूं असां सूबाई सरहदूं हिननि खे कराईंदासूं ॿोली ख़तमु कंदासूं विजन 2025 में पाणी पंजाब जे हवाले कंदासूं हितां जूं मिल्कियतूं धारियुनि जे हवाले कंपनी सरकार जे हवाले कंदासूं ही सामूंडी पट्टी कंपनी सरकार खे ॾींदासूं हिकिड़ो डिगी सौदो थियल आहे जंहिंमें ही पहिरियों प्रोजेक्ट आयो हो सिंधुअ खे विढ़ाइण जो सिंध जे गैरतमंद माण्हुनि 2012 में हिन जो नाफ़िज़ कयल निज़ाम ईअं ई अॼु वांगुरु घटनि ते अची रस्तनि ते अची गैरतमंद अॻुवाननि गॾिजी ऐं सिंध वली विरासत खे 2012 में लोकल गवर्नमेंट पार्लियामेंट खे रद्द करे छॾियो ऐं उहो कानून आज़ाद करायो हिन खां पोइ सिंधनि खे अग्रतम तब्दील करण लाइ हिननि रामेबाज़ी उहा छा कई उहा इहा कई मर्दमशुमारी 2017 खे रद्द कराए ऐं हक़रातूं छुटूं करण जी कोशिशि कई त जीअं हितां जी डेमोग्राफिक चेंज आंदी अॼु जॾहिं हीअ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो प्रोग्राम आहे केॾो नालो ख़ूबसूरत आहे केरु चवंदो त मुल्क साओ थिए पर इन जे पुठियां जेका साज़िश आहे जेका गहराई ते ॾिसो सिर्फ़ टे कैनाल था ठहनि सिर्फ़ टे कैनाल था ठहनि छो कि हिन में अक्सर कैनाल में ॿुधायो आहे फेज़ 1 फेज़ 2 ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिन जा फेज़ 1 जो 2 ऐं 2 जा 3 पिया आहिनि सिर्फ़ पंजाब में आबादी जो कैनाल जो ॿुधायो हिन वक़्तु जेको पाणीअ जो सर्टिफिकेट वरितो था 10 साल खां छा था मतिलबु इंडिया मां पाणी जेको सतलज ते दरिया विका विया 1967 में यानी रावी सतलज इतिहास उन मां असांखे पाणी मिलंदो जेको ॿोलियुनि जे वक़्त में 2 मिलियन एकड़ फुट अचे थो पर उते जूं तरक़ियाती स्कीमूं ठहनि पयूं अफगानिस्तान काबुल मां असांखे पाणी मिले थो काबुल नदी मां जेको अटैक पाए थो इहो 2 सालनि में ख़तमु थियणो आहे त मौजूदा कमांड एरिया में ख़ुदि कोर्ट ॾियणी आहे ख़बर नाहे कहिड़ो कया था अचूं हिन वक़्त ते नवां कैनालनि जो ऐलान करणु जंहिंमें ग्रेटर थल कैनाल खां सवाइ नाजाइज़ जलालपुर कैनाल ठहे पियो जलालपुर कैनाल ठहे पियो 50 से प्रोग्राम मथे खां लाइनिंग शुरू आहे चोलिस्तान ते हज़ारों एकड़ गैर मुल्की लखा एकड़ गैर मुल्की कंपनियुनि ऐं हितां जे सिविल सिलेक्शन ब्यूरोक्रेसी जी कंपनियुनि ऐं हिन हुकुमरान जमायत जी कंपनियूं मुख़्तलिफ़ उन्हनि ते लीज़ूं शुरू करे छॾियूं ऐं उते पंहिंजा फार्म शुरू करे छॾिया ऐं जंहिं फार्म ते रोज़ उहो 5000 एकड़ जो ही जेको वज़ीर आला जेको ठॻियारो चवे थो त ईअं लखे एकड़नि जा इहो प्रोजेक्ट 2 सालनि में ठहंदो हे कैनाल उते पहुचंदा उते लोकल मैनेजमेंट ते कई वञे हुन करे हिकिड़े पासे इहो पाणी जी खोट जेके सिर्फ़ असीं था चऊं त बाबा के जेके सिर्फ़ 7 खां 8 मिलियन ग्रेटर चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल जलालपुर हिननि खे ख़रीदा पंजाब जा त 7 खां 8 मिलियन जा मनसूबा आहिनि मुस्तक़बिल जा 3 सालनि में असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ 1.5 साल कई तकलीफ़ कई
कोई तांजो कम ना है असांखे ॾाढो तांजो तरक़ी असीं कई सियासी मैदान में पाण पंहिंजा इंसाफ़ ऐं ईमानदारी सां ईंदड़ सियासत कंदड़ सभिनि खां पोइ अची वेंदासीं तव्हां जी नंबर टीपला ॾियारे 2024 जी हिकिड़ी इलेक्शन मैनेज करे इक़्तिदार मुंतक़िल कयो आहे त मिलकत तव्हांखे मिलंदी संत जे माण्हू तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं ज़रदारी उनजे MPA MLA वज़ीर आला उन्हनि सौदो करे छॾियो आहे ऐं पाण में इहो चयो आहे असीं तव्हांखे ख़त पिया लिखंदासीं असीं बयान पिया ॾींदासीं असीं जुलूस पिया कढंदासीं तव्हां छिके रखो तव्हां पंहिंजो तामीर कयो जलालपुर कैनाल अधे खां वधीक पूरो कयो थिएटर डल कैनाल फेसबुक चौबारा ठाहिण जी कोशिशि था कयो ऐं उते अञा जेके मंज़ूर कोन थिया तेलंगाना बैराज फूलपुर बैराज उन्हनि जा हिन ज़रदारी सभा खे उनजा गेट ठाराए छॾिया यानी उहे जेके लखे गंजूं स्कीमूं जेके मुल्क में मचूं आहिनि उहे करे छॾियूं आहिनि उन करे दोस्तो हाणे तव्हां सां थो ॻाल्हायां हिकिड़ी गुज़ारिश ही अॻुवान घोड़ा खणी ही लथान मैदान एहतजाज पिया कनि वरी सुभाणे जलसो था कनि वरी शमाऊं था ॿारी बाबा वक़्तु न विञायो हिते 8 जुलाई ते जे अचो कयो आहे उनखे चईंसि वरी हिन